सखर मां रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन, सीनियर नायब सदर खुर्शीद अहमद मीरानी, एडिशनल जनरल सेक्रेटरी महबूब सिद्दीकी, फिनांस सेक्रेटरी अब्दुल बारी अंसारी ऐं ॿियनि SSP सखर अज़हर खान मुगल सां संदसि जे ऑफिस में मुलाक़ात कई। मुलाक़ात के मौके ते हाजी मोहम्मद जावेद मेमन चयो त रमज़ानुल मुबारक जे महीने में ट्रैफिक जाम ऐं ॾोह वधण जा मसइला आहिनि, जंहिंजे लाइ पुलिस खे मुकमल प्लान बनाइण घुर्जे त जीअं वापारी बिरादरी ऐं अवाम खे रिलीफ मिली सघे। उन मौके ते SSP सखर अज़हर खान मुगल चयो त वापारी बिरादरी हमेशह पुलिस सां ताउन कयो आहे ऐं रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में बि मूंखे उमेद आहे त वापारी बिरादरी असां सां कुल्हो कुल्हे में मिलाईंदी। मुंहिंजी हमेशह खां कोशिश रही आहे त क्राइम खे मुकमल कंट्रोल कयो वञे। असांजी 1% ग़लती खे 99% कारकर्दगी असरअंदाज़ न कयो वञे। वापारी बिरादरी ऐं अवाम खां बि अपील आहे त हू असां सां मुकमल ताउन कनि ऐं पुलिस पारां ॾिनल हुकुमनि ते मुकमल अमल दरामद कयो वञे।